जी नाज़रीन, सिंधी न्यूज़ में ख़बरुनि जो सिलसिलो जारी है। ख़बर शामिल कंदासीं हिंगोरजा खां मोहसिन फयाज़ सोलंकी जी। हिंगोरजा भरिसां मोतपारजा में चन्ना बिरादरी जे ॿिनि धुरनि में ज़मीन जी मालिकी तां झेड़ो, ॿिनि धुरनि जा 7 ॼणा ज़ख़्मी। रिपोर्ट मूजिबि हिंगोरजा भरिसां रसूलाबाद ॻोठ मोतपारजा में चन्ना बिरादरी जे ॿिनि धुरनि में ज़मीन जी मालिकी जे पुराणे तकरार तां झेड़ो थी पियो। लठियूं ऐं कुहाड़ियूं लॻण सबबि ॿिन्ही धुरनि जा अब्दुल रज़ाक चन्नो, तारिको नियाज़ मोहम्मद, कदीर हुसैन, मोहम्मद अली, कामरान, फरमान अली चन्नो समेत 7 माण्हू ज़ख़्मी थी पिया आहिनि। जहिड़े जी इतलाह ते हिंगोरजा पुलिस वाक़े वारे हंधि पहुची ज़ख़्मियुनि खे हिंगोरजा इस्पताल पहुचायो वियो आहे। आख़िरी इतलाहनि ताईं जहिड़े जो को बि केस दाख़िल न थी सघियो हो। यादि रहे त चन्ना बिरादरी जे हिकु धुर पारां ज़मीन ते कब्ज़े ख़िलाफ़ हिकु ॾींहुं अॻु नेशनल प्रेस क्लब हिंगोरजा ते एहतजाज पिणु रिकॉर्ड करायो वियो हो।